समझे? बहरहाल अगर कुरान पढ़ो था, दुरूद शरीफ पढ़ो था, वही मुर्शिद को मोकल हुजे, उनमें अलग फ़ायदो आहे, अकेला पढ़ो अलग फ़ायदो। बहरहाल फ़ायदो आहे, उनमें शक न आहे, ज़िक्र आहे। अर्ज़ है मां तसव्वुफ़ थोरो घणो बयान कोन थी सघे थो, मुंहिंजो इहा अदना बयान तव्हांखे थोरो घणो सम्झ आयो हूंदो। पोइ या तेरी ई जिमें जिमें ते अगरि को अचे थो मां को पुछंदो, मां तो ज़िक्र असकार था पुछां थो, जंहिंमें जॾहिं मां को तावीज़ आहे हे आहे हू गुफ़्तगू जे लाइ केरु नथो मिले। हे सिलसिलो बंदि कयो, मां को तावीज़नि जो, हिन जो, हुन जो, ईअं दुआ घुरो। हिकिड़ो शख़्स बुज़ुर्ग हुयो, हुन वटि मुड़ी ॾींदा हुआ तावीज़, चए मां तावीज़ नथो लिखी सघां, न ॾींदा हुआ तावीज़, दुआ घुरंदा। हिकिड़े शख़्स तनकेस घणो, हा बाबा मां कहिड़े तावीज़ लिखी ॾियां, तावीज़ लिखी उनजी कमु थी वियो। तो उन्हें उते खोले साईं छा लिखी ॾिनो आहे, लिखियो है मैं जानता नहीं ये मानता नहीं, उनजी कमु थी वियो। बहरहाल मैं जानता नहीं, तुम लोग मानता नहीं है। मां जो जेको लालच आहे, जेको हिर्स आहे, उहो इन ते आहे त तव्हां ज़िक्र वठो, तव्हां ज़िक्र कमायो। मां की बि तव्हांजो अगरि ज़िक्र हूंदो पोइ मुंहिंजी लताई बि वधनि था। जो त मां चेक कंदो आहियां, चेक कंदे में तव्हां वटि ज़िक्र न हूंदो पोइ मुंहिंजी लतीफ़े बि डिम थियनि था, बसि मुंहिंजो बि मामिलो ख़राबु हूंदो। साईं सम्झो, मूंखे मुंहिंजो उस्ताद मोहम्मद सुलजान खंदार में हुयो तालुक, हुनजो सरंदी हज़रात उन में अफ़गानिस्तान में हुन सां तालुक। पोइ मूंखे चयो रमज़ान तूं घणो बेबाक आहे। मां चयो छो? चयो तुंहिंजी घर में वली उला रहे थो, तूं हुन फ़ाइदो नथो वठे। मां चयो तूं त हाणे खंदार में आयो आहे, इन इनकलाब में आयो हो। चवंदा मां तुंहिंजी खिदलगाह ॾिठुमि, वालिद साहिबु ॾिठुमि, उते मां बाज़ारि वेठो हुउमि खंदा नक्शबंदी में निकल में आयमि, न चेक कयमि 28 जला 28 लतीफ़ा ॿई वक़्तु कमु कनि पिया। इन बाज़ारि में हलंदे अहिड़ो वरी लाइ न ॾिठुमि शइ वरी। पोइ साईं को अलहमदिल्ला मां महिरबानी कई, साईं मां 29 साल में 11 लतीफ़ा ॾिनई, महिनत कंदे 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 बाक़ी मूंखे चई पूरा कर। मां सां शाहिद भाई महिरबानी कई वेठो, मदीनी अली वठी वियो, उते सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पोइ पंहिंजो थोरो घणा पूरा कया त वरी अलहमदिल्ला महिरबानी थी आहे। बहरहाल अर्ज़ हे आहे त तसव्वुफ़ में महिनत कयो आहे, दुनिया आख़िर फ़ानी आहे। सम्झो अलाए मां बि घणो बीमार आहियां, अलाह केस हले, सम्झो त ज़िक्र अस्कार जंहिंजो बि मुरीद आहियो, छो त इन में मजलिस में अहिड़ा माण्हू बि हूंदा ज़रूरु जो असांजो मुरीद न आहिनि, के ॿिए कंहिं कादी सां तालुक हूंदो, पंहिंजे मुर्शिद को ज़िक्र अस्कार त वठनि, सम्झो। हाणे नमाज़ बि न पढ़ियो आहे असां, मानी बि न खाधी आहे, दुआ घुरो त हिन जेको मुंहिंजो बयानु आहे उनखे अलाह ताला क़बूल करे ऐं असांखे तव्हांखे अमल जो तौफ़ीक़ ॾिए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।